साध संगत जी घर में लखे रुपया पिया आहिनि एक फुल्को गाय के खारायोसीं तो कोई वॾो दान न आहे। हाँ मजो तो तॾहिं आहे जॾहिं असां वटि केवल 2 फुल्का हुजनि ऐं द्वार ते कोई अचे उन मूं हिकिड़ो फुल्को कढी ॾियो उनखे, तॾहिं पतो पवंदो आहे दान कंहिंखे चइबो आहे। सॼे ॾींहं जी बुख हुजे थालीअ में केवल 2 फुल्का हुजनि ऐं कोई ग़रीब पहुची वञे घुरण जे लाइ ऐं उनखे तव्हां फुल्को खारायो था त पतो पवंदो दान इनखे चइबो आहे। रंती देव महाराज 48 ॾींहंनि ताईं रोटी न खाधी, वो भोजन आयो तो दान करे छॾी। ये थर थर कांपे पियो परिवार, प्राण गले ताईं हली आया। वरी जल पी करे कम से कम राजा हुयो राजा त वरी भगवान जी अहिड़ी परीक्षा त वो जल भी दान करे छॾी। भगवान प्रकट थिया वर गुर रंती देव तोते मां राजी थियो। रंती देव कहिड़ो वरदान घुरियो कि दाता अगर राजी आयो तो धरती ते जेतिरा भी प्राणी आहिनि सभिनि जा दुख मूंखे ॾेई छॾियो। मूंखों पोइ कोई दुखी न रहे प्रभु, मां अकेलो दुखी रहा, सभिनि जा दुख भोगिया, ॿिया सभु सुखी थी वञनि। अहिड़ी जंहिंजी भावना हूंदी आहे भगवान उनखे मिलंदा आहिनि।